जी नाज़रीन तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं। ॾेर की भरिसां शर बिरादरी जी विंदुरनि में पैसनि जी लेती तां झेड़ो। जी नाज़रीन तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं। शर बिरादरी जी विंदुरनि साहिब ख़ान शर ऐं रियाज़ शर में ज़मीन जी लेती तां झेड़ो थी पियो आहे। अहिड़े झेड़े खां बाद में साहिब ख़ान चतई पंहिंजे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त रियाज़ शर हिकु व्याजी माण्हू आहे जेके मूंखां व्याज जा पैसा घुरे रहियो आहे। मुॾां के बि हुन जा पैसा न आहिनि। जेके पैसा मुॾां हुया उहे फुटियुनि जे ज़रिए ऐं कैश जे ज़रिए मां अदा करे चुको आहियां। हू मूंखां वधीक व्याज जा पैसा घुरे रहियो आहे ऐं मुंहिंजी 70 जिले ज़मीन ते कब्ज़ो करे रहियो आहे। जी नाज़रीन तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं। ॾेर की भरिसां ॿीराड़े ॻोठ जे रहवासी शर बिरादरी जे साहिब ख़ान शर ऐं रियाज़ शर में ज़मीन जी लेती पैसनि तां झेड़ो थी पियो आहे। जी हुन प्रेस कॉन्फ्रेंस करणु चयो आहे त मुॾां के बि पैसा न आहिनि। रिपोर्ट कादिर जट ॾेर।